इमामुल अंबिया सरताजुल अंबिया फ़ख्र दो जहां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं मां पंहिंजो पेर मुबारक पहिरियों कदम मुबारक मिंबर जे पहिरें ॾाके ते रखियो, मलाइकनि जो सरदार जिब्राइल अलैहिस्सलाम आयो। चओ न सुभान अल्लाह। जिब्राइल अलैहिस्सलाम चवण लॻो, अल्लाह जे रसूल, शल उहो शख़्स तबाह ऐं बर्बाद थी वञे जंहिंजी ज़िंदगीअ में रमज़ान मुबारक अचे पर रमज़ान मुबारक जा रोज़ा न रखे। अल्लाह अकबर। उनजे ज़िंदगीअ में रमज़ान मुबारक अचे, रमज़ान मुबारक जा रोज़ा न रखे, पंहिंजे बख़्शिश न कराए। जिब्राइल बददुआ कई, मां मोहम्मद मुस्तफ़ा चयो आमीन, या अल्लाह इहो शख़्स हलाक थिए। अल्लाह ताला तव्हां असांखे शल पनाह में रखे। चओ आमीन। जिब्राइल अलैहिस्सलाम बददुआ कई। फरमाए जॾहिं मां ॿिए ॾाके ते कदम मुबारक रखियो, जिब्राइल अलैहिस्सलाम फरमाए, अल्लाह जे रसूल शल उहो शख़्स बि हलाक ऐं तबाह ऐं बर्बाद थिए जंहिंजे साम्हूं अवां मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो वरितो वञे पर तव्हांजे मथां दुरूद शरीफ़ न पढ़े। तंहिंजे करे तव्हां मुसलमाननि जे साम्हूं जॾहिं इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वरितो वञे, तव्हां पढ़ो दुरूद शरीफ़, सभई गॾिजी दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफ़ीअना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमाइन। जिब्राइल अलैहिस्सलाम बददुआ कई, मूं चयो आमीन। ऐं जॾहिं टे ॾाके ते कदम मुबारक रखियुमि, जिब्राइल अलैहिस्सलाम फरमाए, साईं उहो शख़्स बि हलाक ऐं बर्बाद थिए जंहिंजा पीउ मां ज़िंदा हुजनि पर उन्हनि जी ख़िदमत न करे, उन्हनि जी ख़िदमत न करे, जन्नत हासिलु करे न सघे, इहो बि शख़्स हलाक ऐं बर्बाद थिए।